सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद ये तव्हांजे आॾो ॻाल्हि था पेश कयूं अकुलमंद वज़ीर जी। हिकिड़ो बादशाह हूंदो हो, पोइ हुन जो वज़ीर हूंदो हो। पोइ वज़ीर खे केरु बि कुझु चवंदो हो या कहिड़े क़िस्म जी बि कावड़ ईंदी हुअसि त उहो सट ॾेई पंहिंजो वार पटे छॾींदो हो। वार पटे पटे सभु ॾाड़ीअ जा वार पटे हिकिड़ो अची बचायो। बादशाह हिन हुकुम कयो त इहो वार कॾहिं बि न आहे पटणो। उन में सोना मणिया ॾाढो सिंगारे वार खे छॾियो ऐं जहिड़े ॾींहुं बि इहो वार पटी त उन ॾींहुं फांसी ॾींदोमांइ। उहो कोन पटींदो हो। पोइ बादशाह बनी घुमी घुमी घुमंदे घुमंदे बनीअ ते घुमण निकितो। जीअं मोटियो तीअं ॾिठईं त हिकिड़ो पेरूअ जो वण, उन ते हिकिड़ी छोकिरी आहे जेका पेरूं पती पटे ऐं खाए। बादशाह खे छोकिरी ॾाढी वणी वई। वज़ीर खे चई त बाबा इहा जाचा कर कंहिंजी आहे, इन त मां शादी कंदुसि। चई सही आहे। वज़ीर था जाचा करे ऐं मालिकनि सां मिलियो त बादशाह तव्हां संग जी घुर थो करे। उहो त ॾाढो ख़ुशि थिया त भली ॻाल्हि आहे। बादशाह शादी करे आयो। कुझु टाइम गुज़रियो, साल खन साल ॿ साल गुज़रिया त उन वज़ीर सां गॾु राणी आई पए। घुमंदा ज़मीनूं घुमी आया। जंहिं महिल साॻी जॻह ते वण वारीअ ते पहुता त राणीअ पुछियुसि वज़ीर हे छाजो वण? वज़ीर खे कावड़ अची वई ॾाढी त हिनखे वरितोसीं, हिन वण त हिन ते चढ़ी बीठी पेरूं पटे पे खाधाई। बादशाह खे हिन जॻह ते मिली, पोइ शादी कयईं। वरी इहे पुछे थी त हे छाजो वण मूंखां? सट ॾेई विधां, वार पटे विधाई। वार पटे विधाई। आयो जो घर, बादशाह ॾिठो त वार पटियल। नौकरनि खे चई त बाबा हाणे वारो कयो, हिनखे बसि मारणो आहे, ॿी देरि न आहे करणी। मारे चयोसि हिनखे मां हेॾो मना कई पोइ वार पटियो अथई। वञी किथे जंग में ॿेले में मारे फिटी करे वियोसि। वज़ीर खे वठी विया जंग में। वज़ीर हुन सां तमामु भलो हलियलो। हुननि चयोसि हाणे वज़ीर मारियूं कोन था, भई असांजे बादशाहीअ जी हद टपी वञ, ॿिए बादशाहीअ में वञी रहो। बाक़ी हाणे तूं यार भलो हलियो असां सां सॼी उमिरि, असां तोखे मारियूं कोन था। हल वज़ीर ॿिए बादशाही ते टपी पियो हलियो। बादशाह खे बि सुझे पई त वज़ीर खे मारियो कोन हूंदाऊं, जो हेॾो भलो हूंदो हिन कीअं मारींदा। ॿियो वज़ीर बादशाह रखियो 8-10 ॾींहं छॾे। चयसि बाबा वञई थी त हुनजो साईं छा थी वञे? बाबा मूं तोखे चयो आहे वञई थी, या मट न त सुबुह जो फांसी ॾींदोमांइ। हाणे बादशाह जी हुकुम थी वियो। वज़ीर परेशान थी। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर छा थी वञे, काॾे थी वञे या छो थी वञे। हे यार भॻो वरी बि उन पुराणे वज़ीर ॾे सॼी राति वटि भॻो। वञी उते पहुतो। चयसि यार इहा ॻाल्हि आहे, उहो बादशाह चए थो वञई थी, या बादशाह जे छन जी जिते वेहंदो आहे ज़मीन ते काम भॼी पई आहे, इहा वञी मटियो, ॿियो कुझु कोन्हे। हो राति में वरी पहुतो अचे। सुबुह साण नौकरनि खे वठी वज़ीर ऐं काम मटाई। बादशाह खे धकु लॻो त न, अॻियूं वज़ीर जहिड़ो आहे। ॿुधे अमदादो हुनखे लॻो त जहिड़ो आहे। वरी 2 ॾींहं छॾे ऐं वरी चयसि मूंखे उहा शइ आणे ॾे जंहिंमें 1000 गुरीअ खां मथे गुरियूं हुजनि। हाणे त उहो परेशान थी वियो, 1000 गुरी कहिड़ी शइ में थींदी, उन खां मथे थो चए भई घटि न। वरी हिन यार राति जो पंध खे वहायो, वञी पुराणे वज़ीर वटि पहुतो। उनखे चई यार बादशाह वरी हीअ ॻाल्हि कई आहे न त चए थो मारियां थो। हुन चयोसि बाबा बनीअ में जिथे को दड़ो पियल हुजे, पुराणो टब हुजे सफ़ा, पुराणे टब जी पाड़ वञी खोट 1000 खां 2000 गुरियूं उन में निकिरंदी। जेतिरो खोटींदे ओतिरो हेठि हूंदी। अदा सुबुह जो वरी हारी वठी वञी वज़ीर टब कढायो खणी आयो। हिते बादशाह खे पक थी न पुराणो वज़ीर जहिड़ो आहे, हिन न मारियो आहे। वरी 2 ॾींहं छॾे ऐं वरी हिनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध, जेके
घर वारा मुंहिंजे घर में जेको खूह आहे उन खे वञी चयो त जेको बादशाह जे छन ते खूह आहे उहो थो चवे त मुंहिंजी दावत खाई वञ। हे परेशान थियो त हाणे खूह दावत कीअं खाईंदो, कीअं वञी चवांसि यार अजीब माण्हू आहे बादशाह। वरी भॻो पुराणे वज़ीर ॾे, उते वियो, उनखे चईंदो बाबा वरी हे अंगल थो करे, चईंदो बाबा इन खे वञी चयो त मां खूह ॾे वियो हुउसि दावत खणी, सो खूह चयो त जॾहिं बि उहो छन वारो खूह पाण दावत ॾियणु ईंदो नी मां खाईंदोमांसि अची, बाक़ी मां न्यापे ते कोन ईंदुमि, मां हल्को फुल्को न आहियां। अदा बादशाह खे चई साईं मां वियो हुउसि खूह खे दावत ॾियणु, चयनि साईं हो खूह थो चवे त जॾहिं पाण खूह मूंखे दावत ॾियणु ईंदो त पोइ मां जेको आहे सो दावत खाइणु ईंदुसि, मां कोई ईअं हल्को फुल्को आहियां ऐं जहिड़ो तहिड़ो बसि न्यापे ते हलियो जां, मोकिले साईं पाण अचे। हिते साईं बादशाह खे पक थी पुराणो वज़ीर जहिड़ो आहे, नौकरनि हुनखे घुराईंदे किथे आहे वठी अचोसि, वज़ीर कोन हुओ आहे मां बशकीसु तव्हां वठी अचोसि। पोइ अदा वज़ीर खे वठी अची पहुता, वज़ीर साॻियो ई पंहिंजे कमकार सां लॻी वियो, कल्ह ॾिठासीं ॾाढो ख़ुशि लॻाए वेठा, हाणे हीअ ॻाल्हि पसंदि आई हुजे त वरी बाबा असांखे ॿुधाइजो त अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे मोकिलींदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली।